हजरत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जे खिलाफत जो दौर मिस्र की फतह कयो थई अल्लाह ताला जे कलमे कुरान करीम के मिस्र में पहुंचाई मिस्र जी अमीर खत लिखियो त साईं मिस्र वारन जो रवाज आ 12 महीने नौजवान न्याणी सिंगारे ठाहे ठोके जेवर पाराई दरिया में बोड़े मारींदा हन पर उनके उते ही पूरींदा हन पो दरिया वहंदो आ हाने छा कजे वाह ई कयूं या न जागो पिया न हजरत अमीर उमर फरमायो पंहिंजे गवर्नर खे त मुझे दिल पर नबी इंसान ज़ात ते रहम कयो आ रहम जी तलकीन कई आ औरतुन जो मकाम मर्तबो उन्हनि खे समझायो आ अंग्रेज़नि वांगुरु न त सोढ़ियूं सुथणूं पाए बाह ठूंठ उघाड़ी हुजे मथे जा वार लड़कंदा हलनि ख़बर न न्याणियूं पूरींदा मदीने वारे उन्हनि खे मकाम ॾिनो इज़त ॾिनी वक़ार ॾिनो हया ॾिनो पर्दो ॾिनो गैरत ॾिनी हलाल रोज़ी जे लाइ मदीने वारे तलकीन कई आहे ईअं न त औरतूं कमाइनि तंहिं घर वेही खाओ न मुड़ुस खे कमाइणो आहे औरत घर जो सिंगार हजरत अमीर उमर फरमाया त कोन ईअं कबो साईं मिस्री माण्हू अचनि था दरिया न वहंदो साईं फरमाया दरिया केरा जो न वहंदो हाँ ओबामा चाचा अमेरिका जा सदर बर्तानिया वारा ओबामा का खत वठो बर्तानिया का वठो चाइना का वठो फ्रांस का वठो रुए जमीन जे सदरन का खत वठो त दरिया खंघेस थो अमीर उमर फरमाया मां दरिया दे खत थो लिख चो सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह मन कान लिल्लाह कान अल्लाह लह जेको खुदा जो थी दो खुदा उन जो थी दो ये जो खुदा है तके केड़ी परवाह है हजरत अमीर उमर सिंह रज़ी अल्लाह अन्हु के गवर्नर बुधायो मां खत तो लिखा मिस्री माण्हू चन बासी दरिया के खत जी केड़ी खबर है साईं फरमाए था ॾिसो ख़बर पइस थी या न खबर पइस थी या न खत लिखे तो मिन अमीरुल मुमिनीन उमर इला नील मिस्र इन कुंत तजरीब अम्रिल्लाह फजर व इल्ला फला हाजत लना इलैक ओ मिस्र जा नील दरिया जे खुदा थो वहा वई तई मु खुदा जे बाने जो खत थई न त तुंहिंजी परवाह नाहे पाणे मथा मींहुं मोकिले आबादी करे सुभान अल्लाह मुसलमान त मुसलमान अंग्रेज काफिर तारीख में सब लिखी विया त अमीर उमर जो हुक्म हो त रात जो शाम जो गोडर जो लपो हणी खतन में रखे मथा मिट्टी वराए छॾिजो सुबह जो ॾिसो त वहे थो या न सुबह जो लखे मिस्री माण्हू आया अचे निहारे त जिते हमेशा वहंदो हो उन खां 14 हथ मथे पियो वहे गायनियूं धिकियो फनकार धिकियो हाँ ता दरिया के आबाद कयो सिंध के हलायो ओ सिंधी ओबामा का खत वठो बर्तानिया का वठो चाइना का वठो फ्रांस का वठो रुए जमीन जे सदरन का खत वठो त दरिया खंघेस थो अमीर उमर फरमाया मां दरिया दे खत थो लिख चो सुभान अल्लाह चो सुभान अल्लाह मन कान लिल्लाह कान अल्लाह लह जेको खुदा जो थी दो खुदा उन जो थी दो ये जो खुदा है तके केड़ी परवाह है हजरत अमीर उमर सिंह रज़ी अल्लाह अन्हु के गवर्नर बुधायो मां खत तो लिख मिस्री माण्हू चन बासी दरिया के खत जी केड़ी खबर है साईं फरमाए था ॾिसो ख़बर पइस थी या न
खबर पेश थी खत लिखे तो मिन अमीर المؤمنين عمر इला नील मिस्र इन कुंत तजरीब अम्र अल्लाह फजर व इल्ला फला हाजत लना इलैक ओ मिस्र जा नील दरिया जे खुदा तो वहा वई तई मु खुदा जे बाणे जो खत थई न त तुंजी परवाह ना है पानी मथा मीह मोकले आबादी करे सुभान अल्लाह मुसलमान त मुसलमान अंग्रेज काफिर तारीख नवीस सब लिखी विया त अमीर उमर जो हुक्म हो त रात जो शाम जो गोडर जो लपो हणी खत न में रखे मथा मिट्टी वराए छॾियो सुबह जो ॾिसो त वहे थो या न सुबह जो लखे मिस्री माण्हू आया अचे निहारे त जिते हमेशा वहंदो हो उन्हे खां 14 हथ मथे पियो वहे गायणियूं धिकियो फनकार धिकियो हाँ ता दरिया के आबाद कयो